हिन हफ़्ते निर्जन प्रदेश जी मानसिकता जे बारे में शिक्षा ॾींदमि। ग़लति मनोधारण तव्हांखे बंधन न जड़ींदी। ग़लति सोच, ग़लति स्वभाव तव्हांखे बंधक ठाहींदी। मूंखे यकीन आहे कि तव्हां ॿुधो हूंदो कि तव्हांजो स्वभाव तव्हांजी ऊचाई ठाहींदी आहे। इन जो सच में मतिलबु आहे तूं ओसि ताईं वञी सघंदे जिथे ॾिसणु रोचक थींदो आहे। पंहिंजी सुठी स्वभाव सां तव्हांखे उहो करिणो आहे ऐं उन हालतुनि में तव्हांखे जीवन में अॻियां वधणो आहे, कहिड़ी बि हालत हुजे। पर असांजो स्वभाव ख़राबु न हुजे ऐं जीवन में आनंद कोन वठी सघूं त असांखे उन जे लाइ मनोवृत्ति ठाहिणी आहे। उन जे लाइ तव्हांजी मनोवृत्ति ख़ासि शइ आहे। शैतान तव्हांखे जाम शयूं वठी वेंदो, पर शइ आहे कि तव्हां कोई वठी वञी करे सघो था, उहो आहे सुठी मनोवृत्ति, सुठा वीचार। केरु नथो वठी सघे तव्हांजी मनोवृत्ति, तव्हांजा वीचार। अगरि तव्हां उहो चवंदव त तव्हांजी मनोवृत्ति तव्हांजी आहे ऐं तव्हांखे उहो शांती पक ॾींदी, तव्हांखे आनंद ज़रूरु ॾींदी। जेको तव्हां सोचियो था उहो तव्हांखे ज़रूरु मिलंदो। इन करे मां चाहियां थी तव्हां पंहिंजे बारे में सोचियो ऐं तव्हांजी मनोवृत्ति सही तरीक़े सां इस्तेमालु कयो पंहिंजे स्वभाव खे। हाणे निर्जन जी मनोवृत्ति जो क्रमांक 5 आहे। मूंखे शइ जे लाइ रोकणु न, छो त मूंखे ख़बर आहे त सभु कुझु खपे। थोरी जाम गर्व सां भावना थींदी आहे, छो त गर्व सोचींदा आहियूं मां शइ आहियां, मां ख़ासि आहियां, मूंखे इहो खपे। ऐं शीलता सां तव्हां उन तरफ़ वधंदा वेंदा आहियो जेको तव्हांखे प्रोत्साहन ॾींदो आहे। ऐं जेको चए थो फिलिपिन 2 चवंदी आहे ऐं जंहिंमें मूंखे हासिल थी वेंदी। ऐं प्रभु मूंखे चयो, प्रभु भरोसो ते उन सही वक़्त ते उहो इच्छा अनुसार ज़रूरत पूरी कंदो। उन मूंखे ख़बर आहे प्रभु उहो ॾींदो उन वक़्त ते जेको मूंखे खपे ऐं जेको मुंहिंजे लाइ सही हुजे ऐं आनंद मिले। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो था? ॾिसो, तव्हां मां केरु सम्झण जी कोशिशि कंदो जंहिंमहिल तव्हांखे ख़बर पए त तव्हां छा था सोचो, कहिड़ो हिसाब किताब आहे। मां तव्हांखे ॿुधायां थी हिकु शइ जेकी उहा चवां थी त तव्हां ख़ुशि थियण सां परमेश्वर खे जल्दी कोन करण वारा आहियो। तव्हांखे सिखणो आहे कीअं खपे शइ। केतिरा माण्हू कंहिं शइ जी राह ॾिसी रहिया आहिनि। इन वक़्तु मां तव्हां सां गॾु आहियां। मां ख़ुशि थी वेंदमि ऐं मां तॾहिं ख़ुशि थी वेंदमि, मां तॾहिं ख़ुशि थी वेंदमि। हाणे छो न, हाणे बि छो न, तव्हांखे ख़ुशि थियणो आहे। ख़ुशि थियण सां प्रभु खे जल्दी कोन करण वारा आहियो ऐं जेकी बि शइ तव्हांखे न मिली आहे तव्हां ख़ुशि रहो। सुठी मनोवृत्ति सां असांखे ख़बर पवंदी आहे त असां छा ॿुधाए सघंदा आहियूं। असां परिपक्व थिया आहियूं उहा शइ हासिल करण जे लाइ ऐं असां हुन खां घुरंदा आहियूं। सच में चाहींदी आहियां हिते जेको बि आहे पाण खे बि इहो यादि कराईंदी आहियां ऐं टीवी ते ॾिसण वारनि खे बि ऐं कंप्यूटर ते ॾिसण वारनि खे बि, महिरबानी करे सम्झो तव्हांजी मनोवृत्ति तव्हांखे हिक में ॾींदी। उनखे सुठो ठाहे सघंदा आहियो ऐं तव्हां चईंदा आहियो त तव्हां उहो आहियो जेको खपे। आमेन। प्रभु तव्हां सां प्यार थो करे, उहो तव्हांखे चाहींदो आहे बिना शक जे ऐं तव्हांजे जीवन में सुठी शइ चाहींदो आहे। तव्हांजे लाइ हर सुठी योजना ठाहींदो आहे तव्हांजे जीवन लाइ। प्रभु तव्हांजे लाइ सुठी शयूं आणींदो आहे तव्हांजे जीवन में, तव्हांजे लाइ सुठी योजना ठाही आहे। पर तव्हां प्रभु सां आत्मिक संबंध कोन था ठाहे सघो अगरि तव्हांजो ख़राबु व्यवहार आहे। छो त परमेश्वर खे ख़राबु व्यवहार न वणंदो आहे। उन जे दरवाजे ते आसानी सां वेंदा आहियूं, उन जे दर ते स्तुति कंदा आहियूं। उते तव्हां कुड़कुड़ या बड़बड़ कंदा न अची सघंदव। ऐं गॾी 25 मुर्दनि अॼु ॾींहं ते उधार हासिल कयो आहे ऐं उते ॿुधायो हाणे त स्वभाव महत्वपूर्ण आहे। गिनती 21 में उन जे 4-6 आयात में असां ॾिसूं था उन जी मनोवृत्ति ख़राबु आहे ऐं इन करे कंहिं शइ जे लाइ बीहण कोन चाहींदो आहे। इन जे इस्राइल माण्हुनि सां गॾु उहो समुंड में मार्गदर्शन ते हलियो ऐं माण्हुनि जो मन रस्ते ते करणु जाम व्याकुल थी वेंदो। उहे चवंदा आहिनि ऐं हताश थी विया। रस्ते में जेकी परीक्षाऊं थियूं इन जे लाइ उन जी नंढी झलक ॾेखारियां थी। उहो माण्हू प्रभु जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइण लॻा।
ऐं मूंसां खे चईं कि तूं माण्हू असांखे मिस्राइण जे जंगल में मरण जे लाइ वठी छो आयो आहे? हिते न रोटी न पाणी न कुझु बि न आहे ऐं असां परेशान थी विया आहियूं ऐं असां नफ़रत था कयूं हिते अची करे। अत यहोवा उन माण्हू ते तेज ज़हरीलो नांग मोकिलियईं ऐं उनखे ॾेखारियईं ऐं जाम इसराइली माण्हू मरी विया। मूंखे इहो वणंदो आहे। अॻिते ॾिसो, ऐं माण्हू मूंसां वटि विया ऐं चईं पाप कयो आहे। वाह, शुरूआत करण खां पहिरीं असां प्रभु जे ख़िलाफ़ कीअं चई सघियसि? असांखे इहो भोगणु न पवंदो हो। असांजे लाइ इहो सभु हालतूं कठिन हुयूं, पर मां हाणे ख़ुशि आहियां। असां प्रभु जी दया सां रहंदा आहियूं ऐं मूंखे उमेद आहे त बड़बड़ कुड़कुड़ करण वारा हिन खे विञाए छॾींदा, पर तव्हांखे इहो विञाइणो न आहे। सोचणो आहे त असांखे मौत थींदी आहे, पर सिर्फ़ु इहा ॻाल्हि आहे कि असांखे ॾकणो न आहे ऐं उन खां असांखे बचणो न आहे। असां पंहिंजी शांती विञाए छॾींदा आहियूं ऐं असांखे ईअं लॻंदो आहे त असां इहो सभु कयूं था, असांखे आशीष मिले थी, पर उहो जेको सच न आहे। पर इहो थोरो अलॻि थींदो जेको मां चवां थी, पर जंहिंजे करे असांखे इन भाग सां इहो सिखणो आहे कि प्रभु जी ॾिनल आसीस खे हासिल नथा करे सघूं जेसि ताईं असांजी मनोवृत्ति सुठी न आहे। आमीन। असां जॾहिं चाहींदा आहियूं असांखे शयूं कोन मिलंदियूं आहिनि त उन विकास सां प्रभु असांखे सेखारे थो ऐं तयार थो करे। बाइबल चवे थी मुश्किल अचण ते छा करणु खपे? 2 आयत में यूहन्ना 16:33 उल्हास कयो, यूहन्ना 14:27 चुप रहो। यूहन्ना 14:27 यीशु चयो तोखे शांती थियणु चाहे थो, पंहिंजी शांती तोखे ॾियणु चाहे थो ऐं तव्हांखे ॾींदो आहे जीअं संसार ॾींदो आहे। मां तव्हांखे नथो ॾियां। तव्हांजे मन मां थुकियल न थिए, न ॾके। यूहन्ना 16:33 संसार में तोखे झगड़ा हूंदा, पर हिम्मत रख, मां संसार खे जीते वरितो आहे। तुंहिंजी समस्या आहे, तोखे जवाब आहे। शांत थी वञ, हिम्मत रख। मां दुश्मन जे लाइ 1-2 मुक़ाबिलो मञींदमि। शांती थी वञो, हिम्मत रखो। तव्हांखे छा करणो आहे उहो कयो। शांती न रखणी आहे त तव्हांखे आनंद न रखणी आहे। मां इंतज़ारु कंदमि ऐं आनंद वठंदमि पंहिंजे जीवन जो जंहिं महिल इंतज़ारु थी कयां। तव्हां में केतिरनि खे ज़रूरत आहे? जॾहिं बि रखंदा भाउर भेनरूं धीरज रखो। मां राह ॾिसंदमि जंहिंजे लाइ तूं रस्तो ॾिसी रहियो आहे, उहो जॾहिं तोखे मिली वेंदो। हाणे मां तव्हांखे जाम चवां, असां कंहिं शइ जी राह ॾिसंदा आहियूं ऐं जॾहिं असांखे मिली वेंदी आहे त हासिल तव्हांखे हमेशह उत्साह रखणो आहे, पर तव्हां उनखे ॾिसंदव त तव्हांखे छा खपे ऐं जेको चए थो पंहिंजे ज़मीन ते उगण वारी अनमोल फसल खे ॾिसो, उन जे राह में रहो, सावधानी रखो। उन प्रकार जा किसान सावधानी सां रहंदा आहिनि जेके बिज ते वक़्त ते पाणी विझंदा आहिनि ऐं घाह उगन ईंदा आहिनि ऐं कुझु उनखे नाश न करे। कोई पक्षी उनखे चोंच न हणे उहो ॾिसंदा ऐं हर शइ जो ध्यानु रखंदा ऐं विश्वास कंदा। उहो विश्वास कंदो आहे त उनखे हमेशह सावधानी रखणु घुर्जे। बाइबल चवंदी आहे त जेसि ताईं धरती हूंदी बिज बीहणा आहिनि ऐं फसल ते कटण जो वक़्तु थींदो। मुंहिंजे ख़्याल सां हिनखे इन तरह सां असांखे करणो आहे कि धरती हूंदी बिज हूंदा उन वक़्त ते ऐं जाम वक़्त ते पोइ फसल थींदी। आमीन। किसान बिज धरतीअ ते बिज विझंदा आहिनि ऐं राह ॾिसंदा आहिनि, पर उहो रोज़ उते कोन वेंदो आहे। मां जाम नाराज़ आहियां, मुंहिंजी फसल हाणे तयारु कोन थी, मूंसां गॾु कुझु बि सुठो न थियो। उहो पंहिंजी धीरज चङी तरह नथो रखी सघे ऐं उहो राह ॾिसंदो आहे।
ॾिसंदो आहे, राह ॾिसंदो आहे ऐं ख़बर तो पूरी तरह फसल थियण खां पोइ बि उहो नाश थी वेंदी आहे। छो कंदो आहे? ॿिए फसल वापसि उगंदा आहिनि। ऐं असांजे सपननि जे बारे में असां धीरज ऐं सावधान रहणो आहे। ऐं तव्हां चवंदा आहियो त सावधानी छा आहे? मां विश्वास कंदी आहियां जॾहिं तव्हां वटि सपनो आहे, ॿिज विझो, विश्वास कयो उन वचन ते, आर्थिक तरीक़े सां ॿिज विझो ऐं जीअं परमेश्वर असांखे चए थो उहो सुठो व्यवहार कयो, धीरज रखो, सुठी भलाई सां गॾु तव्हां राह ॾिसंदा रहो। ऐं तव्हांखे यकीनन ॾियारींदमि कि कोई रस्तो ज़रूरु कोन हूंदो, पर शैतान तव्हांखे चवंदो कि तूं रुकिजी वञ। प्रभु चाहींदा आहिनि कि तोखे रुकणो न आहे, तूं हासिल कंदे ऐं जेको पक थींदो। अॼु मां वरी तव्हांखे चवंदी आहियां त तव्हां वारे वारे ख़ुशि रहणु सिखो जिते किथे तव्हां हूंदव। ऐं तव्हांखे ॿुधायां थी कि जेकी ॻाल्हियूं आहिनि पुठियां ॾिसंदा आहियूं उहो त मां पछताईंदी आहियां त विश्वास कोन कंदी आहियां कि केतिरो वधीक प्रभु मूंखे एतिरी ॻाल्हियुनि सां ॿाहिरि कढियो अथई। एतिरो जल्दी मां सोचे नथी सघां ऐं जेकी ॻाल्हियूं सोचींदी आहियां उहो अॻिते वधाईंदियूं आहिनि। हिकु शइ सां मां सहमत आहियां जेकी मूं वटि आहे। मूं वटि इहा संदेश न हो जंहिंमहिल ज़रूरत हुई। मूंखे ज़रूरत हुई कि मूंखे कोई संदेश ॾे, मूंखे ॿुधाए कि तोखे राह ॾिसण जी ज़रूरत आहे। इहो जीवन जो हिकु भाग आहे ऐं प्रभु चाहींदा आहिनि कि तूं मनोवृत्ति ठाहे। ऐं जॾहिं मां राह ॾिसंदी हुयमि, उन जी अपेक्षा कंदी हुयमि, माण्हुनि सां प्यारु रखां ऐं जॾहिं मां उन रास्ते ते हलां त मूंखे कुड़ ऐं रोअण जी ज़रूरत हुई ऐं मूंखे हासिल कोन थींदो हुयो जेको मूंखे रूप में सोचींदी हुयमि। प्रभु मूंखे ज़रूरत ॾींदी हुई ऐं ख़ुशि कई। इंतज़ारु न कयो कि ख़ुशि थियणो आहे ऐं जॉयस नंढी राह ॾिसण में तोखे उहो करिणो आहे ऐं जेको चए कि तूं अॻियां वध ऐं जंहिंजे करे ख़ुशि रहण जी तुंहिंजे लाइ राह न ॾिस बल्कि ख़ुशि तोखे रहणो आहे। ऐं मूंखे ॿुधाइण जी कोई ज़रूरत न आहे छाकाणि त जेकी प्रभावित थींदी आहे जेको खाधो उहो आख़िरी ॾींहुं छा हो। तव्हांखे शर्मिंदा न थियणु खपे। हर ॻाल्हि में ख़ुशी थियो। जेको बि तव्हां कयो था हर ॻाल्हि में ख़ुशि थियो। आनंद वठो उन ॻाल्हि जो, हर शयुनि जो। शुरू कयो। जिते बि तव्हां वञो, जेको बि कयो, तव्हां ख़ुशि रहो। जेको बि संबंध ठाहियो उन में ख़ुशि रहो। जेकी बि ॻाल्हि आहे उन में ख़ुशि रहो। मां तव्हांखे ॿुधायां थी, ख़ुशीअ सां इंतज़ारु कयो। मूंखे ॿुधण वारो कोई न हो, पोइ बि मां हिन खे चवां पई। इहो जाम चवणु आसान आहे। एमेन एमेन ताड़ियूं सुठी वॼाईंदा आहियूं, उहो तव्हांजो उत्साह नज़र ईंदो आहे। पर मां तव्हांखे ॿुधायां थी, जेके टीवी ते बि ॾिसी रहिया आहिनि, तव्हां घर वञी छा कंदव? छो त इहो सभु आहे भावनाउनि जे करे सामनो करणो आहे। इहो सभु भावनाउनि जे करे थींदो आहे छाकाणि त इहे भावनाऊं आहिनि। एमेन। असांखे सिखणो आहे जीअं असांजी भावनाऊं असां मथां काबू न कनि। तव्हां उनखे बदिले सघंदा आहियो जीअं सेखारे सघो। तव्हां तीअं ई सेखारियो जीअं हिकु नंढे ॿार खे सेखारींदा आहियो ऐं ॿुधायोसि कि तव्हां उन जा बॉस न आहियो। ऐं तव्हां पंहिंजी भावनाउनि खे ॿुधायो त उन में तव्हां न, तव्हां में उहो आहे ऐं तव्हां उन जा बॉस आहियो। ॿार जॾहिं असां सां वधीक ॻाल्हाईंदा आहियूं, उहो कोशिशि कंदा आहियूं असां सां वधीक ॻाल्हाइण जी। असां चवंदा आहियूं हली वञ पंहिंजे रूम में, मूंखे तुंहिंजी ॻाल्हि न ॿुधणी आहे, तूं वञ। असां हमेशह हुनखे चवंदा आहियूं तूं वञी करे पंहिंजो कमु कर। भावनाउनि खे बि असांखे चवणो आहे साइड थी वञ, मूंखे सॼो ॾींहुं ख़ुशि सां रहणो आहे जेको प्रभु मुंहिंजे लाइ ॾिनो आहे। मनोवृत्ति स्वभाव 6। मुंहिंजो स्वभाव ग़लति हूंदो पर मुंहिंजी ग़लती कोन आहे। जीवन जो विषय टोले छॾियो। अगरि तव्हां मुंहिंजे वचन में ठहियल हूंदव, सच खे ॼाणींदव ऐं आज़ादु थी वेंदव। पहिरीं आयत मां पढ़ी आहे बाइबल मां, जॾहिं परमेश्वर वचन खे गंभीरता सां सिखण जो नालो था चवनि ऐं तव्हां मने ठाहे छॾियो। अगरि तूं पाण वचन सिखंदे ऐं तव्हां उनखे मञींदव, इहो कंहिंजे बारे में थियण वारो
सच कोन जेको तोखे आज़ादु कंदो, इन कोन कयो। अद्भुत सच जे बारे में चवां थी, मां इहो तव्हांखे लॻे थो, मूंखे सच में ख़बर आहे त तव्हांखे ईमानदारीअ सां, सचाईअ सां ढेर सारो सच मिलंदो। उहो रस्तो ॾेखारींदो जेको तव्हांखे सच में आहे, बाइबल में। ऐं बाइबल चवंदी आहे तव्हां माफ़ करण लाइ तयारु रहो, ऐं अगरि तव्हां कोन आहियो त सचपच सामनो कयो। बाइबल चवंदी आहे गुस्से में उतावला न थियो। अगरि तव्हांजो स्वभाव ख़राबु आहे त सच जो सामनो कयो, ऐं जेको तव्हां वटि आहे उनखे स्वीकार कयो। ऐं स्वभाव ख़राबु आहे त ज़रूरत आहे मूंखे इनखे बदिलण जी, मुंहिंजी मदद कयो। उनखे ॾोह न ॾियो, कंहिं ॿिए जे नाले सां उनखे घड़ी घड़ी उन पाण जो चक्कर न कटियो। मतिलबु तुंहिंजी समस्या आहे, तव्हां इहो वर्ताव कंदा आहियो। जॾहिं समस्या थींदी नाराज़ थींदा आहियो, समस्या अचण ते हताश थींदा आहियो, चर्च वञणु छॾे ॾींदा आहियो, ऐं दान करणु छॾे ॾींदा आहियो, कंहिंजी मदद करणु छॾे ॾींदा आहियो। प्रभु छो? कॾहिं प्रभु कॾहिं? छो प्रभु छो? कॾहिं प्रभु कॾहिं? मां छो? कोई प्रगति कोन्हे, कोई शिक्षा कोन्हे, पोइ त तव्हांखे मुसीबत ईंदियूं। इन करे तुंहिंजी समस्या थींदी आहे। प्रभुअ खे हिकु सुठी ॻाल्हि आहे, ऐं तोखे इन जे स्कूल मां कढायो वियो आहे। ॾोह ॾियणु इहो मुंहिंजी ग़लती कोन आहे। अगरि तूं इनखे कोन कंदे त मां ईअं कोन कंदमि। अगरि मां तुंहिंजो स्वभाव सुठो आहे, छो त मुंहिंजो शोषण थियो हो, मुंहिंजो वर्ताव ख़राबु हो, छो त देव कुझु करणु न करणु, व्यवहार ग़लति हो, मुंहिंजा ॿार मुंहिंजी मदद न कंदा, ख़राबु व्यवहार कंदी हुअमि, घर सफ़ा कंदी हुअमि। मां ख़राबु व्यवहार कंदी हुअमि छो त मूंखे कमु कंदी हुअमि। इन करे मूंखे न वणंदो हुयो ख़ुशि थियणु, छाकाणि त मूंखे लॻंदो हो मरी वञा। हेलो, देव हमेशा चवंदो हुयो कमु करणु बंदि कर न, तूं हमेशा छो कमु कंदी आहीं? ॾे मां तुंहिंजो कमु कयां थो, तूं ख़ुशि थी थोरो, पर कंहिंखे ज़रूरी आहे इहो कमु करण जे लाइ। हलो, हाणे मुंहिंजा काई माइट आहिनि हिते? मुंहिंजो व्यवहार ख़राबु हुयो, ख़राबु व्यवहार। असां सभु हिकु बहाननि जी पोटली आहियूं, ऐं असां वटि इहो अहिड़ो आहे जेको कॾहिं बि ज़िमेदारी वठण जे लाइ तयारु आहे। उते सिर्फ़ु असां वेंदा आहियूं, ऐं हर वक़्तु असांजो ख़राबु व्यवहार हूंदो आहे। हा, मूंखे ख़बर आहे मुंहिंजो व्यवहार सही न हुयो, पर ऑफिस में मुंहिंजा ॾींहं ख़राबु हुया न, इन करे कुड़कुड़ कंदी आहियां। हलो, मां खिली रही आहियां। मां सिर्फ़ु तव्हां सां ई न, पाण सां ई ॻाल्हियूं कंदी आहियां। मां तव्हांखे इन करे कोन चवंदी आहियां कि मूंखे ज़रूरी आहे, पर मां चवंदी आहियां कि तव्हांखे ख़बर पए कहिड़ो हिसाबु आहे। छो त ऑफिस में असां कहिड़ो बि व्यवहार कयूं, उहो ॾींहुं ख़राबु थी वेंदो आहे। लालच थींदी आहे कुड़कुड़ करण जी, इन में शक कोन्हे, ऐं कठिन थींदो आहे ऑफिस में ॾींहुं ख़राबु हूंदे बि सुठो स्वभाव करणु ऐं सुठो व्यवहार करणु सभिनीनि सां। ऐं असां हिकु इलाइक़े में ट्रैफिक में अटकिया आहियूं त असांजो स्वभाव ख़राबु थी वेंदो आहे। पर जॾहिं बि असां हमेशा ख़ुशि थियूं त असां चऊं कि असांजो व्यवहार सुठो आहे, नओं व्यवहार ठाहियूं, ऐं जेको मुंहिंजा टाइम आहे उहो अॻियां थो वधे, ऐं 15 मिंट उत्पत्ति 3:12-13 इहो भाग शुरू थियो दोष ॾियणु। आदम चयो, उन चई कि माई खे तूं मूंसां गॾु रहण जे लाइ चयो आहे। प्रभु तोखे सुठो तरीक़ो ख़बर हुजे। हुन माईअ मूंखे फल ॾिनो, मां उहो खाधो। मां तव्हांखे ॿुधायां थी, हिकु मिंट बीहो, जिते मां तव्हांखे ॿुधायां थी दोष वठी वञी करे मां थकिजी वई आहियां। दोस्त, सभ खां पहिरियों हिकु पल लाइ हिते तव्हां मूंसां गॾु आयो, ऐं तव्हांखे ॿुधायां थी, ऐं तव्हांजे घर में मुखिया आयो। मूंखे यकीन आहे प्रभु उनखे चयो हो कि उनखे कोन खाइणो आहे इन फल खे। पोइ जॾहिं उन फल खाधो,
उनखे ॾिनो, उनखे चवणु खपंदो हो, हे माई तूं इहो छा कए? तूं छा कयो? तूं हाणे प्रभु खे चयो तोखे माफ़ करण जे लाइ, हिन खां बजाए उन पंहिंजी शराबी अखियुनि सां उन जे तरफ़ ॾिठो, तूं उन खां मिलियो ऐं उनखे चई तूं ॿियो कदम खणंदो हूंदो ऐं उन चई माई जेकी तूं मूंखे ॾिनी आहे इहा उनजी ग़लती आहे, असां वचन वापसि ॾिसूं था। ऐं आदम चयो जंहिं माई खे तूं मूंसां गॾु रहण लाइ चयो आहे हुन खाधो वण मां ऐं पोइ मां खाधो। तॾहिं प्रभु माई खे चयो ठीकु आहे, इहो तूं छा कयो आहे? ऐं माई चयो तो ॾंक हयो, मूंखे धोखो मिलियो इन करे मां इहो खाधो। आदम चई ऐं प्रभुअ खे चई प्रभु तव्हां इन जी ग़लती हुई ऐं इन चयो कि तव्हां इहो कयो आहे, इहा शैतान जी ग़लती हुई, कंहिंजी बि न हुई सच में, ऐं जंहिंजे लाइ असां तयारु कोन हुयासीं। मां मुंहिंजी ग़लती मञा थो ऐं ज़िमेदारी खणां थो कि जेकी प्रभु तव्हां चङाई कंदा आहियो उहा जाम सुठी हूंदी हुई ऐं ज़िमेदारी खणण खां पोइ बि सच स्वीकार कयो। अॼु जेकी शिक्षा तव्हां सां चर्चा करे रही हुअमि इहा जाम सुठी ख़राबु स्वभाव आहे ऐं जेके असांजे जीवन में पुठियां छिकंदियूं आहिनि। मूंखे ख़बर आहे त इहो कठिन आहे, असांखे सामनो करणो आहे ऐं स्वीकार करणो आहे त असां कीअं आज़ादु थियूं ऐं पंहिंजी सोच बदिलियूं। असांजी बैटलफील्ड ऑफ द माइंड किताबु आहे, उहो इनखे हटाए छॾींदियूं ऐं उदाहरण ॾींदियूं। असां कुझु माण्हुनि सां ॻाल्हायो जेके सेंट लुइस जे ड्रीम सेंटर में आहिनि, जंहिं वटि बैटलफील्ड ऑफ द माइंड किताबु आहे। उन्हनि पढ़ी ऐं उन्हनि खे छा महसूसु थियो, अचो ॾिसूं था छा था चवनि। मां 8 सालनि खां शोषित संबंध में हुयमि। मुंहिंजी परवरिश मसीह परिवार में थी, पर जॾहिं मां उन छोकिरे सां मिलियमि मां अंत थी वियमि। मूंखे नशो लॻी वियो ऐं दारू पीअण लॻमि। सच मञियो त मां समाज जो हिकु कलंक हुयुमि। मां माण्हुनि खे लूटींदो हुयुमि, कार चोरी कंदो हुयुमि, पैसनि जे गैर व्यवहार में उलझो हूंदुमि, गैंग व्यवहार में शामिल हूंदुमि। मां त 13 महीना घर खां ॿाहिरि हुयुमि ऐं मां जाम मुश्किल सां हली सघंदो हुयुमि, छो त अगरि मां चङी मात्रा में नशो न कयो हो त मां अपहेज हुजां हा। ॾिठो वञे त हेरोइन कोई मामूली नशो कोन्हे। प्रभु हिकु तरह सां जवाबु ॾियण वारो हुयो, इहो मूंखे ख़बर हुई, पर तेसिताईं पूरी तरह सां शराबी थी चुकी हुयसि, नशो कंदी हुयसि ऐं सम्झ में न ईंदो हुयो। हुन में मुंहिंजा दोस्त चोरी करणु लॻा, हिक ॿिए जी चोरी कंदा, हिक ॿिए सां मारामारी कंदा। हुननि हिक ॿिए खे जो खून करणु शुरू कयो। हिन जो मतिलबु मुंहिंजी पुठी भित सां चिपकी वेंदी खून करण या खून थियण जे लाइ। हिन करे मां पंहिंजी माउ खे फ़ोन कयो ऐं हुनखे चयो अगरि मूंखे हिन विभाग मां कोन कढिए त या त मां मरी वेंदुमि या जेल वेंदुमि। मूंखे ड्रीम सेंटर जे बारे में ॿुधायो वियो हो ऐं परिवार जा काफ़ी माण्हू प्रार्थना में हुया कि मां हुते पहुची वञा, जेकी मुंहिंजे लाइ अजीब ॻाल्हि हुई। हुनखां पोइ पको ई असांखे अवगत करायो वियो जॉइस मैयर जी किताब द बैटल फील्ड ऑफ माइंड ऐं 12 हफ़्तनि जे क्लास जे बारे में, ऐं हुन जे अंदरि मां मुंहिंजे जीवन में हलचल थियण लॻी। हिन किताब सां मूंखे इहो परिचित करायो वियो जेकी मूंखे अद्भुत सफ़र में वठी वई। तव्हां सम्झी वठो, जॾहिं मां वचन खे मञण लॻमि, किताब खे हथियार जे रूप में इस्तेमालु कयो, इन सां प्रार्थना ऐं स्तुति जे तरफ़ सच में जाम ॾींहंनि ताईं श्रृंखला टुटण जे करे मां आज़ादु थी वियमि ऐं सिर्फ़ु नशे सां पार उन सां थियण वारी सभिनीनि शयुनि खां मुक्त थी वियमि। प्रभु जे वचन सां परिवर्तन थियो। हीअ किताब हिन लाइ एॾी अनमोल आहे, हिन हालत में जेकी वास्तव में तव्हांजो अखियूं खोले छॾींदी आहे। आत्मिक रूप सां जेको तव्हां सोचींदा आहियो उन जे बारे में सोचण जे लाइ कि इहो छा आहे जंहिंजे बारे में तव्हां सोचो। अॻियां वधण जे बारे में उमेद कई। मुंहिंजे जाम सालनि जे शोषण बारे में सच में मञियो हो कि मूंखे ईअं लॻे पियो जीअं मां उमेद खे हर प्रकार सां किनारो करे छॾियो आहे ऐं मूंखे कोन लॻंदो हो कि मां ठीकु थी सघंदमि। ऐं जेकी मां हुयमि ऐं उन जे अध्ययन पढ़ियो ऐं शयुनि जे लाइ मूंखे मुंहिंजी अखियूं खुली वियूं जेको मां सच करे सघंदी हुयमि। जॾहिं मां पंहिंजे बारे में कुझु ग़लति ॻाल्हि चवंदी हुयमि, प्रोग्राम जे दफ़ा छोकिरियूं मूंखे 2 ॻाल्हियूं चवण लाइ चवंदियूं हुयूं। मूंखे यादि आहे मूंखे जाम गुस्सो ईंदो हुयो जॾहिं मां उहो कंदी हुयमि, छो त मुंहिंजे लाइ इहो चवणु ग़लति हुयो ऐं जाम कठिन हुयो। मूंखे ख़बर आहे जॾहिं जॉइस मायर चयो द बैटल फील्ड ऑफ माइंड किताब पढ़ण खां पोइ मां हुन जी तरफ़ हीअं ॾिठो, छो त हुन मूंखे इहो सम्झाइण में जाम मदद कई
मां ॾिठो हुयो दलाल वैश्याउनि सां कीअं बर्ताव कंदा आहिनि। दलाल कीअं हूंदा आहिनि, जेको मन में अचे करण वारा। अगरि तव्हां कंहिंजे मन खे क़ाबू कंदा आहियो, तव्हां हुनजो बर्ताव बि क़ाबू करे सघंदा आहियो। ऐं मूंखे लॻो शैतान मूंसां गॾु हीअं ई करे रहियो आहे। मूंखे पंहिंजे मन ते कब्ज़ो करिणो हो, ख़्यालनि ते कब्ज़ो करिणो हो, पंहिंजी सोच ते बि कब्ज़ो करिणो पियो। हुन मुंहिंजी अखियूं खोले छॾियूं लड़ाई जी तरफ़। इहो कहिड़ो महत्वपूर्ण आहे। असां ॾिसी सघंदा आहियूं इन जे विच में असांखे बिना सुरक्षा जे न फसणु खपे। असां ॾिसूं था, असांखे सुञाणणु खपे। पवित्र आत्मा हुनजो सही जवाबु असांखे ॾींदी आहे। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।